काने अज मां एफआर जो इहो ज़ामिन करायो आहे 3 उन जो ज़िम्मेवार वो आहे मुंहिंजे बच्चनि जो ज़िम्मेवार मला मुंहिंजी धीउ साइका मलाह सां परणाने उन सां माना तहशत कयो मारे कुटे कढी रहिया त वरी पोइ बि इहो मोहम्मद मलाह पियो आहे ज़ामिन वरी उहो ई असांजे घरनि ते हमला करे असांजे बच्चनि खे माना धमकियूं थो ॾिए मारे कुटे नंढड़ो मुंहिंजो छोकिरो दिलि जो मरीज़ उहो पियो आहे उनखे मां धमकियूं ॾियनि ॿाहिरि निकिरी सौदे वठण जे लाइ उनखे धमकियूं वरी पूरियूं असां ते एफआईआरूं कराए वरी उनजे मथां असां 6 जा नाला असां ग़रीब असां मिसकीन उहो असांखे कोन्हे जो असां खाऊं असां 6 जा कीअं करायूं असां ज़ामिन कीअं करायूं केॾो आणे एॾा पैसा 2 लख रुपया पुलिस थी घुरे असां पुलिस खे 2 लख रुपया आणे केॾा ॾियूं जो असां पुलिस खे ज़ामिन करायूं मुंहिंजा बचड़ा उते बुखुनि ते पिया आहिनि असांखे उहो कोन्हे जो खाऊं असां पुलिस खे केॾा ॾियूं 2 लख रुपया मुंहिंजो मुड़ुसु आहे इहो पटे पिनी इहो ज़ामिन कराए थी पंहिंजो मस करे इहो पाण छॾिया असां हिते प्रेस कई आहे छो असां सां एॾो ज़ुल्म छो असां सां एॾो ना असां धीअरूं ॾियूं इन खां त माना असांजे मथां हेॾा तहशत कया आहिनि छो असां इंसाफ़ खपे असांखे हुकूमत खे चओ त असांखे इंसाफ़ ॾिए त असांजो छो कयो वरी पुलिस खे असां था चऊं त असांजी एफआईआर कयो त असांखे एफआईआर था कनि छो न था असांजी एफआईआर कनि असांजो बच्चो बि असांजो एफआईआर बि असांजी नथा कनि इहो छो कहिड़ो ज़ुल्म आहे कहिड़ो न हक़ आहे मुंहिंजो बचिड़ो बि मुंहिंजो उहा बीमार पई आहे उते पेट सां पई आहे हिकिड़े हंधि मां हिते बि न वठी आई हुअसि किथे वञूं असां कयूं त कयूं छा केॾे वञूं असां बेमसूर माण्हू मच्छू करे खपाए अचूं त वरी उहो बि रुपया कोन्हे असां खाऊं वरी असां एफआईआर सां मोह केॾो ॾियूं पंहिंजे बच्चनि सां केॾा ॾियूं इहो इंसाफ़ कयो वञे असां सां इंसाफ़ कयो वञे असां सां छो सुभाणे असांजी धीउ जो खणी वञे त असां केरु भरींदो असांजी धीउ किथां अचे असां केॾा का ॻोल्हींदासीं असां ग़रीब बच्चनि जे वेले में पूरा असां धीउ खे केॾा बचायूं ये गुंडा दहशतगर्द असां सां हेॾो ज़ुल्म मुंहिंजी धीउ नंढड़ा मुंहिंजा बच्चा मुंहिंजा दर पदर बुखनि में वेठा आहिनि असांखे उहो कोन्हे जो असां खाऊं असां सां हेॾो ज़ुल्म था कनि छो था कनि असां सां हेॾो ज़ुल्म असां हेॾियूं 6 जा नाला असां इहे कीअं कयूं इहे केॾो आणियूं त असां 6 जा नाला कढूं इहो असां केॾो आणियूं असांखे दरख़्वास्त आहे असां इहो असांजो क़बूल कनि असांजे दरख़्वास्तूं असां त हटाइनि